वज़ीर आज़म FBR जे ऑटोमेशन निज़ाम खे बहितर बणाइण बाबति रोड मैप जी मंज़ूरी ॾेई छॾी। PI जी निजकारी बाबति हतमी शेड्यूल बि तलब। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ आला सतही इजलास खे ख़िताब कंदे चयो आहे त FBR बाबति रोड मैप ते वक़्त मूजिब अमल खे यकीनी बणायो वञे। 24 कलाक महिनत ज़रिए हदफ़ हासिल करणो आहे, उन लाइ 1 सेकंड बि ज़ाया नाहे करणो। शफ़ाफ़ियत 100% यकीनी बणाई वेंदी, लापरवाही बर्दाश्त न कई वेंदी। Proceedings of the trial by the Lahore High Court and of the appeal by the Supreme Court of Pakistan do not meet the requirements of the fundamental right to a fair trial and due process enshrined in Articles 4 and 9 of the Constitution. Basically, our opinion is that the late Mr. Zulfikar Ali Bhutto did not get a fair trial, and it was not in accordance with the Constitution requirement of due process. शहीद जुल्फकार भुट्टो के शफाफ ट्रायल जो हक़ न ॾिनो वियो। नई क़त्ल केस जी अदालती कार्रवाई इंसाफ़ ते ॿुधल हुई। भुट्टो केस में बुनियादी हक़नि ते बि अमल न कयो वियो। ख्वाही जे 44 सालनि खां पोइ शहीद जुल्फकार अली भुट्टो जो अदालती ट्रायल गैर मुनसिफ़ाणो करार। सुप्रीम कोर्ट सदारती रेफरेंस ते पंहिंजी राय ॾेई छॾी। चीफ जस्टिस काज़ी फाज़ी सां लिखत में फ़ैसिलो जारी कंदे चयो आहे त जुल्फकार अली भुट्टो जी सज़ा जो फ़ैसिलो तब्दील करण जो को बि तरीक़ेकार मौजूदु न आहे। आइन ऐं कानून अहिड़ो मैकेनिज़म फराहम नथो करे त भुट्टो केस जो फ़ैसिलो कालादम करार ॾिनो वञे। जुल्फकार अली भुट्टो जे नज़रसानी दरख़्वास्त ख़ारिज थियण सबबि फ़ैसिलो हतमी थी चुको आहे, पर मुतफ़क़ा राय आहे त अॻूणे वज़ीर आज़म जुल्फकार अली भुट्टो जे लाहौर हाई कोर्ट ऐं पोइ सुप्रीम कोर्ट में अपीलुनि ते कार्रवाई इंसाफ़ ते ॿुधल न हुई। ग़लतियूं तस्लीम करण ताईं पाण खे दुरुस्त नथो करे सघिजे। में ये माना है कि कायदे अवाम शहीद जुल्फिकार अली भुट्टो को फेयर ट्रायल नहीं मिला। यूनानिमस कोर्ट ऑर्डर है और मैं तमाम जज साहब का शुक्रगुजार हूँ, जो वकलाक थे उनका मैं शुक्रगुजार हूँ। शहीद जुल्फिकार अली भुट्टो का मुकदमा लड़ा, मैं उनका शुक्रगुजार हूँ, और इंशाअल्लाह ताला इस फैसला के बाद हम उम्मीद रखते हैं कि आप हमारा निज़ाम सही सिमत पे चलना शुरू हो। चेयरमैन पीपल्स पार्टी सुप्रीम कोर्ट में शहीद भुट्टो जे सदारती रेफरेंस ते राय ॿुधण वक़्तु लुड़क लाड़े वेठो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त 44 सालनि बाद तारीख़ दुरुस्त थियण वञी रही आहे। सुप्रीम कोर्ट जे शहीद भुट्टो केस बाबति राय खां पोइ मुल्क में जमहूरी ऐं अदालती निज़ाम तरक़ी कंदो। शहीद भुट्टो खे मौत जी सज़ा ॾियण वारो फ़ैसिलो बि अदालत ते दाग़ हो। तारीख़ी ग़लती जो अज़ालो मुमकिन न आहे, पर भुट्टो रेफरेंस में संगीन ग़लती जे एतराफ़ सां नई तारीख़ ऐं नई रवायत क़ाइम थींदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जूं भुट्टो रेफरेंस केस में अदालती राय ते अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे वधायूं। शहबाज शरीफ़ चयो आहे त अदालत मां थियल ज़्यादती खे अदालत मां ई सही करण सुठी अॻुभराई आहे। माज़ी जी ग़लतियुनि जी दुरुस्तगी सां क़ौमी इत्तेहाद ऐं तरक़ी जो अमल तेज़ थी सघंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पेशावर पहुतो। KP जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर गवर्नर हाउस में थियल तक़रीब ऐं अमन अमान बाबति इजलास में शिरकत न कई। वज़ीर आज़म KP में बरसातुनि ऐं बर्फ़बारी सबबि पहुतलनि जे वारसनि ऐं ढही पियल घरनि जी तामीर लाइ इमदाद जो ऐलान कंदे चयो आहे त 23 फरवरी ते थींदड़ बरसातुनि सबबि सभ खां वॾो नुक़सान KP में थियो। पाकिस्तान मौसमियाती तब्दीलियुनि सबबि मुतासिर थींदड़ 7 मुल्कनि में शामिल आहे। मौसमियाती तब्दीलियुनि खे मुंहुं ॾियण लाइ तयारी न कई त ईंदड़ नस्ल माफ़ न कंदो। पेशावर हाई कोर्ट मख़सूस सीटुनि ते चूंडल पार्लियामेंटेरियंस खे हलफ़ खणण खां रोके छॾियो। बरुकनी बेंच सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे मख़सूस सीटुनि बाबति दरख़्वास्त ते स्टे ऑर्डर जारी करे छॾियो। अदालत इलेक्शन कमीशन खे नोटिस जारी कंदे सुभाणे ताईं जवाब ॾियण जो हुकुम ॾेई छॾियो। जजिस रिमार्क्स ॾिना त इलेक्शन कमीशन जो मौक़िफ़ ॿुधण खां पोइ हुकुम जारी कंदासीं।
स्पीकर मखसूस ऐं अक़लियती सीटुनि ते चूंडियल मेंबरनि खे सुभाणे ताईं हलफ़ न खणाइनि। बानी पीटीआई कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस जी पधिराई जी आजियां कंदे 9 मई जे वाक़िअनि जी जाच लाइ कमीशन जोड़ण जो मुतालबो करे छॾियो। अडयाला जेल में सहाफ़ियुनि सां गैर रस्मी ॻाल्हियूं कंदे बानी पीटीआई चयो त संदन पार्टी फ़ौज ख़िलाफ़ न आहे। 9 मई में मुलविस जवाबदारनि खे सख़्त सज़ा मिलणु घुर्जे। साने जी जाच लाइ कमीशन जोड़ी वञे। इलेक्शन कमीशन सुन्नी इत्तेहाद काउंसिल खां मख़सूस सीटूं खसे जमहूरियत जा बक़िया उडेड़े छॾिया आहिनि। जमहूरियत में पुरअमन एहतिजाज हर पार्टी जो हक़ आहे। पंजाब जी अणा रुकनी काबीना हलफ़ खणी वरितो। गवर्नर वलीगुल रहमान काबीना खे हलफ़ खणायो। अणा रुकनी काबीना में मरियम औरंगज़ेब, उज़मा बुखारी, आशिक़ हुसैन, ख्वाजा सलमान रफ़ीक, शोएब मलिक, फैसल अयूब, शाफ़े हुसैन शामिल। काज़िम पीरज़ादा, राना सिकंदर हयात, इमरान नज़ीर, ज़ीशान रफ़ीक, सरदार शेर अली, मुस्तफ़ा शुजा, बिलाल अकबर, बिलाल यासीन, रमेश सिंह, सुहेल शौकत ऐं खलील ताहिर सिंधु बि वज़ीर तौर हलफ़ खंयो। मरियम नवाज़ रमज़ान निगहबान पैकेज तहत 3.5 करोड़ मुस्तहक़नि खे घर ताईं राशन पहुचाइण जो ऐलान कंदे चयो आहे त अपोज़िशन में वेठल माण्हू सोग में आहिनि। तनक़ीद जी परवाह नाहे। कंहिंखे बि कानून हथ में खणण न ॾिनो वेंदो। केपी जी 15 रुकनी काबीना हलफ़ खणी वरितो। गवर्नर केपी गुलाम अली सूबाई काबीना खे हलफ़ खणायो। अरशद अयूब, शकील अहमद, मोहम्मद अदनान, आकिब लाइ, मोहम्मद सजाद केपी काबीना में शामिल। नज़ीर अहमद अब्बासी, फज़ल हकीम, पख्तून यार फैसल तुर्कई, खलील रहमान बि हलफ़ खणी वरितो। आफ्ताब आलम, कासिम अली शाह, शकील अहमद, फज़ल शकूर ऐं मोहम्मद ज़ाहिर शाह बि केपी के काबीना जो हिस्सो बणिजी विया। घोटकी ऐं ॿियनि इलाइक़नि मां अॻवान जो मामिलो संगीन बणिजी वियो। रोडनि रस्तनि तां ॻोठनि मां माण्हुनि खे अॻवा कयो पियो वञे। ॾोह रोकण लाइ हिन वक़्त ताईं का कार्रवाई छो न थी? वफ़ाक़ी हुकूमत समूरी सूरतहाल खां छो गाफ़िल रही आहे? सिंध हाई कोर्ट अॻवा वारदातुनि में वाद ते चीफ सेक्रेटरी खां जवाब तलब करे वरितो। वफ़ाक़ी सरकार जी ख़ामोशी ते डिप्टी अटॉर्नी जनरल बि ॿ भेरा तलब। 4 महीना अॻु अॻवा थियल आदिलपुर जे रहवासी अजब गुल लगारी जी अमड़ मसमात जमीला ख़ातून जी दरख़्वास्त सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच सखर में ॿुधणी थी। SSP घोटकी अनवर खेतरान अदालत में पेश थी ॿुधायो त धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन लाइ लाॻापियल इदारनि खे ख़त लिखियो आहे। अदालत सिंध जे चीफ सेक्रेटरी खां जवाब तलब कंदे चयो आहे त 2 अप्रैल ते डिप्टी अटॉर्नी जनरल बि पेश थी पधिराए ॿुधाए त वफ़ाक़ी सरकार समूरी सूरतहाल खां छो गाफ़िल रही आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर पारां हैवी इंडस्ट्री कॉम्प्लेक्स टेस्ला जो दौरो। हैदर टैंक मंसूबे जी रोल आउट तकरीब में शिरकत। ISPR मुजिब तकरीब में चीनी सफ़ीर चीन ऐं पाक फ़ौज जे अख़्तियारनि शिरकत कई। हैदर टैंक चीन ऐं पाकिस्तान जी मदद सां मक़ामी सतह ते तैयार कई वई आहे। सिंध हाई कोर्ट जो चीफ जस्टिस कंबर ऐं जेकबाद पतो डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जे हलफबरदारी तकरीबुनि में शिरकत। कंबर में बार जे नवनि चूंडियल उहिदेदारनि खे हलफ़ खणाइण दौरान नसीराबाद में क़त्ल थियल उस्ताद हिदायतुल्लाह लोहार जी धीउ ससुई लोहार जो एहतिजाज। ससुई लोहार चयो आहे त मुंहिंजे वालिद खे स्कूल वेंदे क़त्ल कयो वियो आहे। 20 ॾींहं गुज़रण बावजूद पुलिस कातिल गिरफ़्तार नथी करे। चीफ जस्टिस चयो त अव्हां जे वालिद जे क़त्ल में मुलविस समूरा जवाबदार गिरफ़्तार थींदा, अव्हां खे इंसाफ़ मिलंदो। समुंड जे हजामड़ो क्रीक भरिसां ॿेड़ी ॿुॾण सबबि गुम थी वियल इब्राहिम हैदरी जे 14 मुहाणनि जो पतो पइजी न सघियो। प्यारनि जी गुमशुदगी ते मुतासिर घरनि में कोरामतल। गुम थियल मुहाणनि में रियाज़ अहमद, शकील, सजाद, हाशू, नूर आलम, रहीम, मुनीर ऐं ॿिया शामिल।
वारसनि पारां मुहाणनि जी ॻोल्हा में मदद जो मुतालबो।